मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई अमा कियो त मानी खा ये मां हेडी खणी आने दिन थे भाजी मानी अमा काने का घणी खा आई हमारे सियाणी खुश हो जो आबाद हो जो अमा रईस लालू जी घर वाली केड़ी आ लालू जी घर वाली मां आया पर तू बुधा तू के रही हाँ मां जुड़ी हुजी आबाद हो जी शल अमा आओ हां ताई इज्जत अब बचड़न खे दुआ कंदी आहियां ऐं दवा बि ॾींदी आहियां इज्जत जी इज्जत वॾी आहे पेर केर नथो करे वॾी धूड़ पाए अमा मश्किरन जे ॻोठ में आयसि सोचम रईस लालू जे घर वञा सभिनीनि खे दुआ ऐं सलाम करे अचां गज वई मन ठको बुख सफ़ा कोन्हे पर जवाब ॾियण इज्जत जो शान ई कोन्हे लाली चाय ठाया मासी हाँ मां चाय तैयार कयां थी जो रईस लालू और रब साईं हे कुंवार ॾिनी अथसि अलाह कंदो ॾिसजांइ हिन घर ते बचड़ा ई रांदूं पिया खेॾंदा अॼु हू जेको ईदन जी जुमन आहिनि न उन्हनि जी सॻी भेण ऐं जेके वीचारा बे औलाद आहिनि न उन्हनि लाइ दुआ कंदी आहियां ऐं दवा बि ॾींदी आहियां ऐं जॾहिं वरी उन्हनि खे औलाद थी वेंदी आहे न अमा आऊं दाई पक्की दाई हा मुंहिंजी जेका अम्मा हुई न सभाई उहा बि वॾी दाई हुई पर अल्लाह जो शुक्र अहिड़ो इलाज कयां थी अहिड़ियूं सुतियूं फटियूं ॾियां थी पोड़ियूं आहिनि न जेके वीचारनि जा अछा मथा थी विया ऐं उहे खाइनि न उन्हनि खे बि ख़ैर सां उमेदवारी थियो वञे इज्जत ॾाढी इज्जत अथमि पर केरु नथो करे त छा कयां वञी धूड़ पावां मासी मानी खणी अचां अञा बस बुख त कान हुई आहे मिड़े इहो गिरहा हिकिड़ो ॿ खयो अथमि बाक़ी चांहि ढुक ठाहे अचे उहो बि हेतिरो चुको ओहो मूंखे आणे ॾे उहो खणी पींदुसि हाणे तव्हीं चओ थियूं त तुंहिंजे लाइ मां चांहि ठाहे थी अचां जेसी ताईं तूं अम्मा सां कचहरी कयो हा अलाह ख़ुशि रखे अती ॻाल्हि त ॿुध मूंखे ख़बर त ॾे रईस लालू जी ज़ाल खे को ॿार को बचड़ो थियो बि आहे या बसि इहे वती थी हले हा ॾाढा पीरनि ते पड़ बासिया अथमि ॾींहं राति दुआऊं पई थी घुरां त अलाह साईं मुंहिंजी लालीअ खे ऐं लालण खे वारिस ॾिए आई मुंहिंजी अदी हा बि चवां तूं ॾुखो इल मूंखे लॻी पई अदी ॻाल्हि ॿुध जिते दुआ असर न करे न उते इज़त जी दवा ओ हीअं ॾिस न कीअं थी दवा मुंहिंजी असर करे ऐं एतिरियूं बे औलादुनि वेचारियूं वेठियूं हुयूं अलाह ते आसरो आई उन खां पोइ इज़त उन्हनि खे दवा ॾिनी अॼु हिकु छह ॿार ॼणियो वतियूं आहिनि हा तोखे नानी आऊं ज़रूरु बणाईंदसि इहो इज़त जो तोसां वाइदो आहे इज़त जी इज़त घणी आहे पर केरु नथो करे त छा कयूं वञी धूड़ अमी हे वट चिलकड़ी जी दवा वठी आया पर चिलकड़ी आहे किथे काॾे वई आहे इहा भैया वालू जे घर पंजी मां असां पंज वटियूं खेॾण अच्छा यो मासी सेठाणी के घरां कढियोसीं हाणे न चिलकड़ी जा चक्कर त खुटंदा ई कोन्हे मानस जो मुंह वाले टीवी आ जो रोज मश्किरनि जे गोठे जो ड्रामो ॾिसण थी वञे ठहियो छॾी न ॻाल्हि खे इहो मूंखे ॿुधा त पिणे जे लाइ डॉक्टर छा चयो अम्मा डॉक्टर चयो त बाबे जे आंडे खे तमामु घणा वकड़नि उन ते इस्त्री थींदी मुंहिंजो मतिलबु आहे त उनजो ऑपरेशन थींदो बेटा भला इहो ऑपरेशन ते ख़र्च घणो थींदो अम्मा एतिरो थींदो जेतिरो बाबो पीरू लहे ई कोन पोइ भला छा थींदो पुट कंहिंखे कुझु कोन थींदो जेको थींदो मूंखे थींदो ईअं सम्झ कुदरत ने तोहफ़ा दिया मिठल ने महफ़ूज़ किया हाणे ॾिसजां मां इहा ॾुकार वारी ॾाकण मुंहिंजे कुल्हे ते हूंदी अहिड़ी बंदूक तव्हां सभिनी जो ठक आहे निभागा पीउ अथई जेकॾहिं 2 रुपया हुन ते ख़र्च कंदे त दुआऊं ॾींदी न अम्मा मूंखे हाणे कुझु बि न खपे हाणे त मां न दवा वठण जे लाइक़ु आहियां न दुआ वठण जे बसि मां वञा थो चिलकड़ी खे वठण ठहियो अची वेंदी उहा वे त मां चांहि गरम करे अचां पीउ पोइ पंहिंजी ससु या दी चाढ़ा वञी कजांइ खंड थोरी सवाई विझी आहे मां चां हा वठी आई हुई खंड वठी ये मुंह में खणी हणा बाबे पीरूअ खे त मुक भरे विझी ॾींदी आहे असांखे वरी मुक पवई पोड़ा
रोड रखे वांगुरु हीअं धूड़ कंदो थो पियो अची। वाह वाह, छा आवाज़ अथई, सफ़ा मैडम नूरजहान जहिड़ो मिठड़ो आवाज़। अहिड़ो त लालूअ जे मां जो बि आवाज़ न हो। तारीफ़ करण जी वॾी महिरबानी तुंहिंजी, पर मूंखे इहो त ॿुधा तूं आहीं केरु पोयां पेर? पोयां पेर सही सुञातो अथई मोहतरमा। सिंधीअ में पोयां पेर, अंग्रेज़ीअ में मूंखे रिवर्स चवंदा आहिनि। तव्हां भला पंहिंजो नालो ॿुधाइण जी इनायत कंदव? इनायत त मुंहिंजी मरियात सस जो नालो, बाक़ी मूंखे इज़त खातून सॾींदा आहिनि। पंहिंजो नालो ॿुधाए जेकी तो मुंहिंजी इज़त कई आहे, दिलि चवे थी त इजाज़त ई न वठाए, बसि बानो थी पवाए बानो। पाणी जा ॿार पहिरीं इहो ॿुधा तूं आहीं केरु? मां रेस लालूअ जो पग वटि पी हा रिवर्स में। तूं ॿुधाए त कंहिं वटि महिमान थी आई? न महिमान छो, हिते आऊं रहण आई आहियां। अच्छे लाइ अख थी फेरायां, मन किथे अजो मिली पए। अजो त तुंहिंजे साम्हूं बीठो आहे। तूं मुंहिंजो अछो बणबे, तुंहिंजा त हाणे ई पोयां पेर आहिनि। जेकॾहिं पोयां पेर कयई पोइ मुंहिंजो छा थींदो? मुंहिंजा जानी जानी चई असुल मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾी। तूं त ख़ुशि थी वई न, मां त तॾहिं ख़ुशि थींदसि जॾहिं मूंखे का किराए ते नंढड़ी वॾड़ी चॻड़ी मिलंदी। जायूं खोड़ चई त तोखे मां पंहिंजी दिलि में जाइ ॾियां ऐं उन जो किरायो बि तोखे माफ़। न तुंहिंजी दिलि सफ़ा हेतिरी आहे। मूंखे वॾे अंगण वारी जाइ खपे। मूंसां गॾु मुंहिंजो भाउ ईदन जुमन उहे बि त रहंदा न। ॾिसां थो लालूअ खे चवां थो तुंहिंजो ॻोठ में रहण जो बंदोबस्तु कयां थो। मां तोसां गॾु आहियां न रिवर्स में। अरे कमदार कोला काॾे निकिरी पियो आहीं? आधा बख्शल ज़लील मुंहिंजो मतिलबु आधा बख्शल वकील मां तोड़े थो अचां। छो कमदार ख़ैर में? इहो पुछण पिया आयुसि ॿेले खाते वारनि मां या एग्रीकल्चर वारनि मां को वाक़ुफ़ अथई? छोकिरा कंहिंजा भला खाता मटाइणा अथई या कंहिंजूं हद तकलियूं हटाइणियूं अथई? लालूअ जी पाड़ पटणी आहे, हुतार वलूअ ई मुंहिंजो त जीअं जंजाल करे छॾियो अथसि। हा बख्शल मां चाहियां थो त लालू खे अहिड़ो सोढ़ो कयूं जो लालू खे सवड़ में बि शीं लॻे। कमदार कोड़ा मुंहिंजी सुञाणप घणी आहे, पर मां तव्हांखे ॾस कोन ॾींदुसि छो जो तव्हां मतलबी माण्हू हो। अरे बख्शल वकील यादि कर जॾहिं मकादे ते ज़मीन पियो खणी इन लालू केॾी बेइज़ती कई हुई। जबल में लयूं सभु पुराणियूं ॻाल्हियूं वयूं। लालू सां मथो हणण जबल सां टकर हणणो आहे। अरे हेॾे तुंहिंजी लालू जे अॻियां कहिड़ी हैसियत आहे? उन खे असां ॻिची में अहिड़ो नोड़ विझंदासीं जो नक मटींदो रहिजी वेंदो। छो त मां आहियां कमदार कौड़ो, अहिड़ो कंदोसां सोड़ो जो सवड़ में बि सी लॻंदोसि। अरे हेॾे अॻियां बि लालू अथई, उहो कोन थींदव सोड़ो, अहिड़ो विझंदव ॻिची में टोड़ो जो तव्हां साह बि कोन खणी सघंदो। अरे तुंहिंजे डिॼाइण सां असां कोन डिॼंदासीं, असां पंहिंजी तहरीक तर्क कोन कंदासीं। पोइ ख़बर पवंदी लालू खे त मां आहियां कमदार कौड़ो, अहिड़ो कंदो आहे सोड़ो जो सवड़ में बि सी लॻंदो आहे। अरे हेॾे ये जाहे वारी छप है ये लिखंदो थो वती मुझे व्याज जा पैसा विसरी विया थे क्या? हां बलू तुंहिंजो व्याज असां लाहे छॾियो आहे, भगल टांगा अञा असां जा पैसा तोड़े था थियनि डीज़ल ते। छाचे उहे इज्जत सां ॾींदो या कराईंदो कादन खां किन? कादन बचड़ा है आहे नहीं पुछड़ा, किन करण खां सवाइ पैसा ॾींदा ई कोन डीज़ल ते। अरे मूंखे ख़बर आहे त तूं वल्लो से मोत मोरे जो घणो थो याड़ी हणी। शायदि तूं वल्लो जे दहशत का वक़्तु भी कोन आई, तूं मूंखे यानी सुञाणी कोन थो। वाह पुट वाह, अरे मूंखे ख़बर आहे तूं व्याजी, तूं मां त ग़रीबनि जी बददुआ जी बदबू थी अचे। अरे व्याज मां वठंदो आहे ऐं गाए वजाए वठंदो आहे, छो त उन में मुंहिंजो हक़ हलाल शामिल आहे। तूं चाहे पैसनि जो व्याज हुजे या बेसीअ जो व्याज हुजे, पर वठंदो ज़रूरु आहे। तूं मूंसां खणी ॼाड़ी न हणो। अरे विलायती मूंखे इज़त सां पैसा ॾी थो या न, या विझा मोचड़े में गन त 99 हणाए वरी विसरी वञा, वरी हिक खां शुरू कयां। हरू भरू फॾो न कर, तुंहिंजो कमदार असां सां सलाह करे असांखे पैसा बश्क करे छॾिया अथई त डीज़ल ते। अरे रे कोड़े तव्हां खां कहिड़ी सलाह वरिती आहे? मूंखे बि त कुझु ख़बर पए न। तेरा मां थो ॿुधाए त हुन हिननि खां 2.5 लाख बख़्श करण जो आइडियो वरितो आहे, लालू खे बर्बाद करण जो।
ऐं कोड़े इहो चयो जेकर तव्हां मूंखे आइडियो सही ॾिनो त तव्हांखे मां सभु पैसा बख़्श कंदुसि। अरे ने कोड़े छोड़े के मां सुञाणा ई कोन वञी पट को लाहियोसि उन पट के मां भली वञी दरवाज़े जो पर्दो ठाहियो मूंखे पुट पैसा खपनि पैसा 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 पैसा। आठ मुर्सिया छा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त असां फ़ैसिलो लालू वटि छिकराईंदासीं उते ॻाल्हि कंदासीं चिटी जंहिंमें न हूंदी मिटी। हेॾे पोइ वञो न लालूअ ॾे माने लालूअ खां को उस्ताद विलायती हे त सफ़ा को बेइज़्ज़तो आहे। अरे वो तो मां पंहिंजो पाण खे पुट बेइज़्ज़तो चवंदो आहे न जेकॾहिं यकीन न अचे न त इहो जेको ड्रामो हले थो न मश्करनि जो ॻोठु उन जो प्रोमो वञी ॾिसो। अरे कादन मां रुगो सिर्फ़ बेइज़्ज़तो न आहियां पर बेइज़्ज़तनि जे चेयरमैन जी चार्ज बि मूं वटि आहे। ख़बर अथई छो लालू कंहिंखे वणे न वणे पर विचां करे ज़रूरु खणे। खाई तू यो बराबली विचां खणी लाली ख़बर न आहे तने बाबे ते चाची मासी सुरीलीअ ते ताई इज़त कहिड़ो मंत्र पढ़ियो आहे जो ॿई मुंहिंजो मथो चढ़े विया आहिनि त ताई इज़त खे घर वठी ॾे ताई इज़त खे घर वठी ॾे। हाँ लालू पहिरें ॾींहं ते आई अम्मा सां मानी खाइण में खुपी वई ॼणी ईअं पियो लॻे अम्मा जी पुफीअ जी धीउ हुजे। हा सही थी चए पई मुंहिंजी दुआ सां त सुका वण बि सावा थी वेंदा आहिनि ऐं अहिड़ियूं अम्मा खे मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाई ईअं त अम्मा खे पंहिंजो मुरीद करे वई। अయ్య मां पंहिंजे ॻोठ मां हू के उमेदूं खणी आई हूंदी हिते हुनजी असां मदद न कंदासीं त ॿियो केरु कंदो। मचकरनि जे ॻोठ में गिला थी पवंदी। आखिर मां कया छा होॾा सुतली साहब जे डिलीवरी जो मसलो लॻो पिया। हा हा इहो छा थो चई मुंहिंजो मतिलबु बहाली जो मसलो। पहिरियां मां सुतली साहब खे बहाल कयां पोइ दाई इज़त खे बि बहाल कंदासीं। अबा हुन चयो आहे त मां लाली जो इलाज कंदसि ऐं लाली उमेद सां थी वेंदी ऐं तुंहिंजी दिलि जूं उमेदूं पूरियूं थींदियूं। अम्मा जे ईअं हुजे हा न त माण्हू वञी घर वेठे हिन खां दवाऊं वठंदा पाण हीअ हली अचे माण्हुनि खे दवाऊं कोन ॾेई आ। अम्मा मां ॻाल्हि कई सची मूंखे अम्मा जी इज़त सही कान थी लॻे मूंखे त कूड़ी थी लॻे। अయ్య मां तुंहिंजो कंहिं ते यकीन हुजे त कम बि थिए न हिले वसीले सां कमु थींदो आहे ईअं कोन थींदो आहे। ठीकु आहे रुगो पाण में न ॻाल्हायो मुंहिंजी ॻाल्हि दाई इज़त जेका आहे फ़िलहाल त पंहिंजे भाउरनि जे घर में रही वेठी आहे। हा वक़्तु आयो उन ॻाल्हि खे ॾिसंदासीं जे नओं घर वठिणो पियो त वठंदासीं। हाय हाय जेकॾहिं इंतज़ार न करायो त पोइ माशूक कीअं सॾायो। आई लव यू बेबी आई हेल्प मी यार किधर गुम हो गई। टोनी मां तोखे इंतजार नथी कराइण चाहियां बस मुंहिंजे पीउ खां बचजा। अधो मिठल बि सॼो ॾींहुं घर में मक्खियूं वेठो मारे मिठल का बची निकुर त वरी भाॼाई चिलकणी इन माए जूं त 24 कलाक खियूं मुंह में आहिनि। हाँ भाॼाई चिलकड़ी जानू बेबी छा हुन सां बि कांटो फिट कयो अथई छा। हाँ हाँ अकुल सिख हू मुंहिंजी भाॼाई आहे मूं वांगुरु माई आहे को छोकिरो थोड़ी आहे जो मोते आशिक थींदी। मलूका डार्लिंग तूं शइ अहिड़ी आहीं माण्हू त माण्हू पर मिरू बि तोते मस्तु था थियो पन। टोनी मुंहिंजी भाॼाई खे मिरू थो चवीं। अरे न भाॼाई खे न कमदार कोड़े खे थो चवनि कोड़े खे। ॻाल्हि ॿुध अञा बि वक़्तु अथई छॾी न भाॻी जी जान हुन सुञे टरियल ॾे आहे छा असां सां मिल न असां वटि पैसे जो मस्ती आहे को सुञा बुखिया थोड़ी आहियूं। हणीस खॾ में इन किने के मां कहिड़ो सॼो ॾींहुं राउंड में उन लाइ नेण विछाए वेठी आहियां। मां त सॼो ॾींहुं तोसां मिलण जे चकरनि में हूंदी आहियां पर हू सॼो ॾींहुं रस्ते ते कुते वांगुरु बीठो आहे। कुते वांगुरु बीठो आहे त बीठो हुजे। ॿुध अहिड़ी बवा खे पंहिंजे मथे में न लॻाईंदी कर। असां जहिड़े जबलुनि मां निकितल हीरनि सां मिल अनमोल हीरा। हा टोनी तो जहिड़ो पीस तिन सॼे ॻोठ में कोन्हे। किथां हूंदो डार्लिंग मां आहियां कराची जो पीस ओनली वन एंड टॉनी। अदा कंदो तो जहिड़ो केरु थींदो बि कोन्हे। छा कुझु न ईअं ई तो दिलि चयो त तारीफ़ कयां। सो स्वीट चल गुस्सो न लॻे बस यही तारीफ़ कंदी है आई लव यू। इधर जो मने सफा के बेसब्र आयो यकीन वारे ॾींहुं त तव्हां ॼावा ई कोन आहियो कुते ते चङाई कजे पर तव्हां ते न कजे सही। छा थियो आहे कोड़ा सफ़ा पिर लॻो पियो ई कंहिं भीडाया अथई छा। अरे रे ईदू मां तव्हांजा पैसा खाई वञा तव्हां रे उस्ताद विलायती वञी भोता सां बदशत ॻाल्हायो आहे। कोड़ा तुंहिंजी मां हराम पई सम्झी वियो हा इहो ॾटो ॾेई पैसा खाई वेंदे। अरे रे जाटाई घणा पैसा थी मिले ॿुधा घणा आहिनि। तो
जो चयो हो त सलाह ॾियो लालूअ खे बर्बाद करण जी 5-5 ॾींदोसांव। थोड़ा हाणे ॾे न मोड़ा तो ई चयो त सलाह ॾे त सभु पैसा बख़्शराईंदोसांव। अरे रे लालू सोड़ो थियो आहे जो जी सिर जी लॻी अथव। हाणे बकाया ॾियो त बूट न ठोकिया छो जो मुंहिंजो नालो आहे कमदार कोड़ो। अहिड़ो कंदोसांव सोड़ो जो ई सवड़ में बि सी लॻंदो। हा अरे बाबा इहे पैसा तव्हांखे जल्द ॾींदासीं। हाणे असांजी भेण अची वई आहे घबराए न। भेण आई आहे? अरे रे भेण खपा पैसा ॾींदो छा? असांजी भेण दाइपो कंदी आहे दाइपो। ॻोठ में कंहिंखे ॿार ॼमे न तूं असांखां 1000 वठण अचां। कोड़ा हिकिड़ी महिरबानी कजांइ सिर्फ़ 6 ताणी सब्र कजांइ। अरे रे वात पटिया हिते कंहिंखे औलाद कोन थींदो। लालू शादी कई रिजल्ट 0, मवाली कई रिजल्ट 0, वल्लू कई रिजल्ट 00, मिठल जी बि 0। मूंखे त हाणे शक थी पियो आहे हे मश्करनि जो ॻोठु आहे खदड़नि जो ॻोठु आहे। कमदार हाणे अधी आई आहे सॼे ॻोठ खे औलादी कंदी। अधी जी दुआ में बि असर त दवा में बि असर अथसि। अधी असांजी 2 in 1 थई। दुआ करे तब ॿार, दवा करे तब ॿार, पर मिड़ई ॾींहुं न खार। ॻोठ जूं मायूं जेसिताईं हथ पेर लहण जेसिताईं मन असांजा पैसा छुटा जेसिताईं तव्हां हथ पेर हणो मुंहिंजा पैसा वापसि कयो न त माया कमदार कोड़ो अहिड़ो कंदोसांव सोड़ो जो सवड़ में बि सी लॻंदो। हा उन्हारो सवर केर थो विझे? हाथी बचड़े खे घुर आज़ाद करे छॾियो असां लाइ। तोखे बि मुलो ॾेई मिर्गी वठण जो वॾो शौक़ु हो। इन खां थाणे ते चङा हुआसीं भला उते मच्छर खाइनि पिया दुआ बि कनि पिया भला धक त को पिया हणनि न। अड़े नरसंहार जा पुट कहिड़ी सुसपुस था कयो था कमु या मेन जो चड़ो घुराए गिचीअ में ॿधी ऐं मेन सां गॾु रुलाईंदो वतंदो मां। उस्ताद सनड़ा इहो चड़ो तो पंहिंजी गिची में ॿधी छॾे। माण्हू सम्झंदा त लालू मुश्किल जे ॻोठ में वठी आयो आहे। अड़े हेॾे चॉकलेट जा पुट चर्चा थो करी आरे वारी कुकड़ विझाए खारे में। हाथीअ खे में चयो हाथी चढ़ंदो न ॿियो छा कंदो? अड़े मां हाथी आहियां बीहो तव्हांखे चङा थो लताड़। न केॾा उस्ताद कसम दे खोदड़े हो तूं जे लताड़ ते त ॼण मक्खी खे धमक लॻो फिसी पवंदासीं। हे कमु ठीके में खयो आहे ऐं 3 ॾींहंनि में करणो आहे। अगर जे न कयूं त पंहिंजो ख़ैर न समझो। आज़ुर उस्ताद तू परेशानी न थी असां वेठा 3 ॾींहंनि में त छा हिकिड़े ॾींहं में कमु कंदासीं। अॼु अचे इहो मवाली मुंहिं खे डंडो हणी मंडो करे खट ते थी ॾियारां पोइ भले पिने अधी लाली मयार त कान ॾींदी न। आए अमड़ खुदा कर धूड़ त घट कर किसी न थिया अचा पई। माई तू आही केर? आई मां इज्जत आया इज्जत। हा मुंहिंजी इज्जत कंदी कर हिन सॼे ॻोठ जी दाई आया। तूं केर रही इज्जत जी इज्जत हे घणी आहे। ऐं केर नथो करे न करे पोइ हेॾे मूं वटि छो आई आहीं? ऐं मां इन करे आई आहियां मता तोखे कंहिं दुआ या दवा जी ज़रूरत हुजे पुछी अचां। न मूंखे दुआ जी ज़रूरत आहे न दवा जी। तू निकिरे ता मवाली जो कसरू तो मां न लायां। हाय हाय तौबा ऐं कुझु हया कर। मुड़ुस त इहे डंभरी पई आई। ॻाल्हि त ॿुध मुड़ुस खे एॾा डंभ ॾिना थी छा? इन जेके भाइयूं ॾिनियूं आहिनि न बंदूक हुजे या पाण खे हणा या इन खे हणा। ओए ते रखीस न सॼी ॻाल्हि सम्झी वेसा। इन मवाली जो मिड़े किथे कांटो अटकियल आहे सो तू बाहि पई थी इहा ई ॻाल्हि आहे न। मां चरी हुअसि जो इन मवाली सां प्यार करे छॾियो। ॿियूं छोकिरियूं चरियूं थोड़ियूं आहिनि जो अहिड़े बूथ सां प्यार कंदियूं। बाक़ी पोइ छा थियो अथई छो भई छव छंडी ने मवाली जे मथां आई आहीं नीलाम घर मां आई जो एॾा थी सवाल पुछी। मां चवां थी निकिरे ता जेकॾहिं मुंहिंजो मीटर फिरी वई न त ॿोहारनि जा वसकारा कंदीसीं। मां जी थी आई कान थी लॻी न को ऐं तुम्हारी मां केॾी न सुरीली आहे केॾो न इख़लाक़ अथसि। वञी तो भाकुर पाए मिलंदी आहे ऐं तो में त ज़रो बि इख़लाक़ कोन्हे। आई वेठी ईअं आदुरभा कबी आहे न वेहण जी सलाह न चांहि न पाणी जी सलाह बसि वठी ॾमरी आई मूं त। इज़त आहियां इज़त घणी अथमि। हा केरु जेकॾहिं नथो करे न करे वञी धूड़ पाए। मां चवां थी निकिरी वञे ता अच्छे मथे सां आई गाड़ो मथो न करे मोकिलई। अरे वञा थी अलाए कहिड़ा हिते बाग लॻा पिया अथसि हीरा जवाहर पिया लटकनि जेके बसि पटे ऐं खाए खणी वेंदुसि हली। ख़ुदा कर
ऐं इज़त खे इज़त उहे घणी आहे ऐं केरु नथो करे त छा कयां वञी धूड़ पर हल हाणे हल मुझे घर मां निकल ॿियो को घर ताण त किथां गोश्त जी भाॼी मिल रही इहो अदा वालो ॻाल्हि त ॿुधो इहो ॿुधो आहे त माई दाई आई आहे हिते सो नालो अथसि इज़त ये तो क़यामत जी निशानी आहे जो हिन उम्र में दाईअ जो थी पई पुछी भला का ख़ुशी ख़बरी आहे छा जो फोन ते गोबाटे खे कराची में घुरायूं ऐं मश्कर जे ॻोठ में मिठायूं सिटायूं विरायूं हाणे हीअ मुंहिंजी उमिरि आहे तुंहिंजो इहो सोचणो ई अजायो आहे अदा बाक़ी दाईअ खे घुराए मुंहिंजे बूथ ते दांगी वलरण जो को प्रोग्राम ठही छा कराईंदी मूंखे हिन उमिरि में पुछड़ो माण्हू छा चवंदा त हिन उमिरि में सेठाणी हरण पई थी छटे छो पौधा दांगे कम खे छॾ उहा कुदरती कमु थियल आहे बाक़ी ॻाल्हि इहा आहे त जे हुजे ई औलाद त ख़बर पवई न त औलाद थींदी कीअं आहे औलादी थीबो कीअं आहे हिन उमिरि में औलाद जो सोच बि न इहे सिस्टम हिन उमिरि में ख़तमु थी वेंदा आहिनि बाक़ी इन दाइन बाइन खे घुराए हरू जेके ॿ टे लोकड़ इन मवालीअ जा रखियल आहिनि न इहे दायूं खिसकाए बि अथई गिड़काए बि अथई वदा मां पंहिंजे लाइ नथी सोचां गोबाटे जी निशानी मवालीअ जे लाइ थी सोचां वदा सोचां थी पई त पावलीअ जो इलाज इन दाईअ खां करायां मन को रब राज़ी थी पवे मुंहिंजे मवालीअ खे पुटड़ो ॼमी पए वाह दी वाह ॼाणे कॾहिं शर्म बि कोन थो अचे मां हिते तुंहिंजे दर ते पथर विछाए वेठो आहे कंहिं कम जे लाइ ऐं तोखे वरी हुननि जे सूरत जी लॻी पिया मुंहिंजे सूरत जी कान अथई ॻणती कान अथई सॼो भाउ आहे तुंहिंजो अबे जी निशानी आहे मूंखे पका त मां हुन जी निशानी आहे इन में को शक छो ॿ टे मूंखे ॾोकड़ ॾे त मां पंहिंजो हक़ हलाल वारो धंधो हलायां व्याज अदालू तूं मश्करनि जे ॻोठ में सच चवंदो आहे कहिड़ो सच तूं ई चवंदो आहे न त मां बेइज़तो आहियां बेइज़तनि जो चेयरमैन आहियां पर हाणे मूंखे पक थी वई सौराना सच चवंदो आहे ॾिस न तूं मुंहिंजी वॾी भेण ऐं सिस्टर तूं जेको बि मुंहिंजो कारो मुंहुं कंदी न मुंहिंजे दिलि में टके जो ॾुको कोन थींदो सम्झी तोखे त ख़बर आहे न त वञू कंहिंखे वणे न वणे पर विचागिरो दॿो पड़े एॾे कन खोले ॻाल्हि ॿुध मां बि सेठियाणी आहियां सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी ऐं व्याज जे लाइ पैसा बि नाहे ॾींदी ॿुधी न हा रे ॿुधम सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर बि कंहिंखे कान ॾींदी आहे व्याज जे लाइ बि कंहिंखे टको बि कान ॾींदी अमा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा कि बाबे जो पेट आहे या खोह आहे भरिजे ई कोन थो मां बि सलाह ॾिए हीअं करे बाबे खे तूं सेमण वठी वञ ऐं उते पठाणे ई काफ़ी ते छॾे अचीसि आई अथी कज़ी सलाम वालेकुम मां ख़ुशी हा दी मां त बिल्कुलु ठीकु ठाक आहियां पर इहो तूं केरु आहीं मुंहिंजे कहिड़नि माइटनि में आहीं अदी मुंहिंजो नालो इज़त आहे दाई इज़त जुमन ऐं ईदन जी भेण आहियां ॾाढो कंदी आहियां हिते त का माई पेट सां कोन्हे हा बाक़ी मुंहिंजे मुड़ुस जो पेट त भरिजे ई कोन थो लाली खे औलाद न पई थी उन खे बि दुआ पुट ठाहे ॾिनी अथमि वरी मूंखे कंहिं ॿुधायो त छिलकणी खे बि ॿार कोन थियो आहे सो मां जेकॾहिं चओ त तव्हांखे बि दवा ॾियां मां कोन खाईंदी साईं इहे तुंहिंजियूं कोड़ियूं दवाऊं हिन कॾहिं बुखार जी गोरी कोन खाधी आहे जेकॾहिं भुल में गोरी खाई बि वेंदी आहे त रुगो उल्टियूं कंदी आहे त तुंहिंजूं कोड़ियूं दवाऊं किथां खाईंदी मां कोड़ा न आहिनि माखीअ में कख ठाहे ॾींदी सही अब बस उनखे रुगो चटे छॾिजां कोड़ा थोरी हूंदा ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।